भगवान चवंता सभिनी धर्मन जो सहारो छड़े करे तू केवल मूं हिक भगवान जी शरण में अची वञ, मां तोखे सभिनी पापन को मुक्त करे छॾींदुम, चिंता न कर, शोक न कर। हरे राम। शरणागति जी व्याख्या तां ॿुधी रहिया हो कि भगवान असांजे अपनेपन खे ॾिसंदा आहिनि। अपनापन याने कि मुंहिंजो आहे, अपनापन। भगवान पंहिंजो असांखे सम्झंदा आहिनि, मञींदा आहिनि। असां आहियूं बि, असां भले नथा मञूं, उहा अलॻि ॻाल्हि आहे। भगवान त सर्वात्मा आहिनि, उन्हनि खे पतो आहे कि असां उन्हनि जा ई आहियूं। हिकु तरफ़ त प्रेम पक्को आहे भगवान जी तरफ़, असांखे बसि विश्वास करे अॻिते हलणो आहे। चओ हरे राम। भगवान अपनापन ॾिसंदा आहिनि, गुणनि ऐं अवगुणनि खे न ॾिसंदा आहिनि। कल तां ॿुधो, रहती न प्रभु चित, चूक किए की करत सुरत सहबार ये की। सभिनि वटि पहुची वियो भाई इहो ऑडियो, कल मोकिलियोसीं व्हाट्सएप में। हरे राम। केर केर मोबाइल हलाईंदा आहिनि, व्हाट्सएप हथ मथे कयो। हा सभु हलाईंदा आहिनि। हा हथ मथे कयो। ठीकु सां अधु माण्हू हलाईंदा आहिनि। हा जेके हलाईंदा आहिनि तव्हां वटि पहुची वियो। हा कीअं न पहुतो आहे? ग्रुप में त असां कल्ह ई मोकिले छॾियोसीं राति जो। लिखियल अथव उन में, रहती न प्रभु चित चू, रामायण की मधुर चौपाइयां लिखियल अथव। वो महिरबानी करे डाउनलोड कयो। तव्हांजो ख्याल ई न वियो हूंदो, पूरा हूंदो फेसबुक में ऐं उन्हनि में पंहिंजे बढ़िया मनोरंजन में, काॾो ख्याल वञे। सभु जुड़ियल भी आयो सत्संग जे ग्रुप सां न। हरे राम। काॾे वञे भाई। श्री कृष्ण गोविंद मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान भक्त जे दोष खे न ॾिसंदा आहिनि, असांजा अवगुण न ॾिसंदा आहिनि। भक्त जा न पहिरियों भक्त थियणो पवंदो। केवल भक्त सां जेको अपनापन आहे भगवान खे उहो ई नज़र ईंदो आहे। छो जो स्वरूप सां भक्त सदा ही भगवान जो आहे। दोष आगंतुक। आगंतुक कंहिंखे चइबो आहे? अचण वञण वारा। जे हिकिड़ो मकान जो मालिक हूंदो आहे, मकान में ई रहंदो आहे, ऐं महिमान ईंदो आहे वीचारो, साल में 2 ॾींहं रही वरी हली वेंदो आहे, वरी अॻिले साल ईंदो, वरी 2 ॾींहं रही हली वेंदो, हा न। 4 ॾींहं रहंदो त वरी पुछंदोसि यादि नथी अचेव छा घर जी? चओ हरे राम। हिकु बार मंगलू राम वीचारो रही पियो पंहिंजे माइटनि वटि। माइट तंग, महीनो 2 महीना 3 महीना 4 महीना। आख़िर बहानो क्यों भाई? कीअं चइजे? पुराणे ज़माने में न चवंदा आहिनि, तॾहिं त प्रेम हूंदो। असांखे यादि आहे सामान लिकाए छॾींदा हुआ माण्हू। चओ हरे राम। सामान लिकाए छॾींदा हुआ कि हली न वञे, बैग लिकाए छॾींदा, पतो ई कोन्हे। टिकेटियूं ठहियल रद्द थी वेंदियूं। अहिड़ो प्रेम हूंदो। असांजी दादी जन ईंदा हुआ जयपुर मां या बाबा जन वेंदा हुआ, टिकेट ई साम्हूं फाड़े छॾींदा। ऐं हिन महिल पुछंदा आहिनि, रिटर्न टिकट कराई अथव? कराई अथव? या चवान संदीप मामा ठाराए वठंदो। चओ हरे राम। हाणे इहो हाल थी वियो। भलो थिए मंगलू राम जो दिलेरी ॾेखारी 4 महीना वीचारो माइटनि वटि रहियो। माइट तंग थी विया, कहिड़ो बहानो कजे? आख़िर बहानो मिली वियो। जे मंगलू राम तव्हांखे घर वारनि जी ॾाढी यादि ईंदी हूंदी। हाणे त ॾियारी अचण वारी आहे अॻिले महीने में। हाणे त तव्हां वेंदो न, छो जो घर वारनि सां ॾियारी मनाइबी आहे त तव्हांजी बि दिलि थी हूंदी। ॾाढा ॾींहं थी विया आहिनि तव्हांखे घर वारनि सां मिली करे ॾियारी मनायो। तॾहिं मंगलू राम हेठि मुंहुं करे चयो, हा मां सोचे वरितो आहे हीअ ॾियारी मां घर वारनि सां मिली करे मनाईंदुमि। ॾाढो प्रसन्न थिया। ठीकु आहे, शुक्र आहे। त ॾियारीअ ते पोइ टिकेट असां ठाराए वरितऊं। जी टिकेट ठही वई आहे, तव्हां ठारायव? की न मां छो ठारायां, असांजे घर वारनि ठाराई न, उहे सभु एॾे अचनि था पिया। हिते मिली करे ॾियारी मनाईंदासीं। उहे उतो ईंदा पाण, यानी मां न वेंदुमि, उहे 5 बंदा उतो ईंदा, तव्हांजे सिर ते वेही फटाका ॿारींदा। ईअं त ॾियारी मञबी।
चओ हरे राम। संतन चयो न भाई ॾिसो अखियुनि सां सम्झी वञो केरु छा थो चाहे, ज़बान ते न वञो, ज़बान धोखेबाज़ अथव। 90% ज़बानियूं कूड़ियूं, कोई 10% सच्चा हूंदा माण्हू। 90% ज़बानूं सभु कूड़ियूं, कूड़ो प्रेम, कूड़ो दिखाव। अखियुनि ते वञो, अखियूं ॾिसो माण्हुनि जी, पतो पइजी वेंदो आहे छा थो चाहे। कैसे रहते हैं साथ आंखें और जुबान, क्योंकि जुबान सच कह नहीं सकती, आंखें सच छिपा नहीं सकती। अखियुनि खे नाटक करण न ईंदो आहे, ज़बान त 1000 नाटक कंदी, कूड़ ॻाल्हाईंदी, अखियुनि सां पतो पइजी वेंदो आहे। कोई कूड़ ॻाल्हाईंदो न त अखियूं चुराईंदो, हेठि मथे कंदो, घुमाईंदो, पतो पइजी वेंदो। चओ हरे राम। त संत चवनि था भाई, दोहरायो मूंसां तव्हांखे कई बार ॿुधायो आहे, बिन मांगे सो दूध सम, सो दूध सम। जेकी शइ बिना घुरे मिली वञे उहा खीर जे समान अमृत। चाहे वो मेहमाननि जो, मेज़बान जो प्रेम हुजे, दुकानदारीअ में हिसाब किताब हुजे, या कंहिंखो कुझु वठिणो हुजे, चंदो वंदो, डिस्काउंट, रिबेट, जेको भी हुजे, बिन मांगे सो दूध सम। और घुरी वरतो, मांग मिले सो पानी, मांग मिले सो पानी। घुरी करे वरतो तो खीर में पानी ठही। और घुरण सां भी न मिले, अरे भैया तोखे ॾियणो ई पवंदे, न त मां तोसां रुसी वेंदुमि। अरे हेॾी तुंहिंजी मदद कई आहे मां, तुंहिंजो हाणे बढ़िया आहे, शादी जी सालगिरह आई आहे, तुंहिंजो बर्थडे आयो आहे, असांखे भैया हीअ गिफ्ट खपे, हेॾी सेवा कई आहे, मां हेॾो कयो आहे, मां त वठंदुमि। चओ हरे राम। इहा छा आहे? खींचातानी। वो वीचारो मना तो करे, असां जबरदस्ती था वठूं उन खां। खींचातानी रक्त सम, तानी रक्त सम। जबरदस्ती वठंदो त खीर भी न मिलंदो, पानी भी न, वो खून जे बराबर। केर तो चए यह संतों की बानी, यह संतों की बानी। आई गाल समझ में? हरे राम। बिन मांगे सो दूध सम, मांग मिले सो पानी, और खींचा तानी रक्त सम, यह संतों की बानी। केॾो बहुमूल्य दोहो आहे। कई बार सोचींदा आहियूं असां, अरे जेकर इनखे जबरदस्ती पकड़िया सां, मुंडन कयां सां, लख रुपयो कमाए वठां हां, 50,000 कमाया हां, एतिरो माल वरितो थी मांसि, एतिरो ॾियणो पवंदुसि, हाँ जबरदस्ती कयां। कई माण्हू कंदा आहिनि। चओ हरे राम। असां भी ना समझ हुआसीं, जॾहिं सत्संग न मिलियो हो त ई कंदासीं, कलकत्ते ख़रीदी कयूं, अरे भैया साल में तोसां 2 लाख लेन देन कई आहे, 10% डिस्काउंट ॾियणो पवंदे। अरे भैया मुंहिंजी कमाई न आहे, मां 5 भी न ॾींदो आहे, तुंहिंजी मर्ज़ी अथई, असां त वठंदासीं, हे वठि 10,000 कटे बाक़ी खण। हाणे लॻंदो आहे इहे छो कंदासीं, हाणे पीड़ा थींदी आहे। चओ हरे राम। इहो दोहो न मिलियो न तॾहिं संतनि जो, अनमोल दोहा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। सभिनी प्रवचननि में ये ॻाल्हियूं न मिलंदियूं, दुर्लभ ॻाल्हियूं ब्रह्म ज्ञानी संतनि जूं। या भी इन में लिखियल अथव साधक संजीवनी में, गीता में। हरे कृष्ण। भाई हिकिड़े कंहिं कविअ बि ॾाढी सुंदर ॻाल्हि लिखी, इतना ही उपकार समझ कोई, जितना साथ निभाए। कोई जेतिरो साथ दे, धन्यवाद, शुक्रिया, कृतज्ञता प्रकट कयो, हाँ विरोध न कयो, बुरो भलो न चओ, उहा भी उन जी महिरबानी है। इतना ही उपकार समझ कोई, जितना साथ निभाए। जन्म मरण का खेल है सपना, ये सपना बिसरा दे। कोई न संग मरे मन रे, तू काहे न धीर धरे
हो निर्मोही मोह न जाने, जिनका मोह करे हो मन रे, तू काहे न धीर धरे। हमेशा असां छा कंदा आहियूं, ॿियनि जा दोष कढंदा आहियूं, ॾोह ॾींदा आहियूं, शिकायत कंदा आहियूं। हिन छा कयो, मां हिन सां एॾो बढ़िया हलियुमि, हिन मूंखे साथ न ॾिनो, मुंहिंजे भाउ मूंखे दगा ॾिनी, मुंहिंजा पुट मूंखे छॾिया, मुंहिंजा माता पिता सही न आहिनि, ठीकु नथा हलनि, मां एॾी सेवा कयमि, हो सही न हलिया। चवनि था दोष न दीजे अवर जना, जेतिरो जे साथ निभायो। तूं पंहिंजो हक़ छो थो जताए, तूं पंहिंजो हक़ छो थो जताए, पंहिंजे मथो उन्हनि जो हक़ जताए। तूं केतिरो करे सघे तूं उन में ध्यानु ॾे, ॿियनि छा कयो इहो भुलिजी वञ। हानि लाभ जीवन मरण जस अपजस विधि हाथ, चओ हरे राम। छाजे करे तूं चिंता करे भाई, सत्संगी माण्हू आहे, सत्संग जे वचननि ते भरोसो कर। नाहे विश्वास, भरोसो न आहे तॾहिं दुखी आहे। चओ हरे कृष्ण। केॾा प्यारा शब्द आहिनि, ॾिसो भाई। इस जीवन की चढ़ती ढलती छाँव को किसने बांधा, धूप पे किसने पहरे डाले, रूप को किसने बांधा। काहे ये जतन करे मन रे, तू काहे न धीर धरे। वो निर्मोही मोह न जाने, जिनका मोह करे हे मन रे, तू काहे न धीर धरे। धीर धर भाई। आहा, दुख जो साथी, लड़ाई झगड़ो वाद विवाद तेरा मेरा इहो सभु न आहे। धीरज, धीरज हरिय जो नाम। ॾिसो सत्संग में असां ॻाल्हि ॿुधी आहे, असांजे मन जी ॻाल्हि न आहे कि माता पिता जी संतान सेवा न करे, ध्यान न ॾे, ठीकु आहे, उन्हनि जो दोष आहे, बिल्कुलु सही आहे, हा न। माता पिता जीअं बि आहिनि, असांखे उन्हनि जी सेवा करणु खपे, ध्यानु रखणु खपे। लेकिन माता पिता जे लाइ सत्संग में चयो अथऊं कि उहो बि संतान जी उम्मीद न रखे। ही ॻाल्हियूं ॿुधियूं था सत्संग में कॾहिं? माता पिता जे लाइ सत्संग जा वचन आहिनि, पालना कयो संतान जी, खूब प्यार कयो। 1000 बार तव्हांखे चयो आहे प्यार ऐं मोह अलॻि अलॻि शइ, हिकु न सम्झो भाई। प्यार सेवा करण जो नालो आहे, मोह लेन देन जो नालो आहे। सेवा कयो न, ॿारनि जी, पुटनि जी, पोटनि जी, नुंहं जी, सभिनि जी, ठीकु आहे। लेकिन हिन छा कयो, भुलिजी वञो। चवनि था सुखी रहणो, तो सत्संग में तो सुख जा उपाय आहिनि। सत्संग तो भीतर तक सुख ॾींदो आहे न, भीतर आनंद ॾेई छॾींदो आहे। जाते उम्मीद रखंदव उते ई दुख मिलंदो, यादि रखिजो, हा न। जाते जाते उम्मीद रखंदव, इच्छा रखंदव, आशा रखंदव, ख्वाहिश रखंदव, उते ई पीड़ा मिलंदव। और क़िस्मत में जेतिरो लिखियल आहे उतो ई मिलंदो ई सुख तव्हांखे। पोइ छाजे करे तव्हां चिंता कयो? चओ हरे राम, हे हरि। इतना ही उपकार समझ, कोई जितना साथ निभाए, जेतिरो जंहिं साथ ॾिनो, कृपा कई, बस ओतिरे में ही मज़े में रहो। शुक्र कर, कृतज्ञता प्रकट कर। कोई हिकु दाणो बि ॾे मटर जो त उन जो बि धन्यवाद हुजे। चओ हरे राम, भुलिजी न वञो। श्री कृष्ण गोविंद।
हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ॾिसो भाई संत चवनि था भगवान सभिनी पापनि खे बि क्षमा कंदा आहिनि, सभु अपराध क्षमा कंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि भगवान खे ॾाढी तकलीफ़ ॾींदी आहे, कृतज्ञता। जेको कंहिंजो फ़ाइदो वठी लाभ वठी करे उनजो शुक्र नथो करे, उनजो धन्यवाद नथो स्वीकार करे, चए थो छो तूं छा कयो, ये त सभु कंदा आहिनि, वॾी ॻाल्हि आहे एतिरी मदद कए। भगवान खे अहिड़ा माण्हू पसंदि न ईंदा आहिनि। भगवान चवनि था बसि ई संत चवनि था कि भगवान अहिड़नि जो उद्धार न कंदा आहिनि, उहे फाथल हूंदा आहिनि। कृतज्ञ जेके फ़ाइदो वठी थोरो बि हुजे लाभ वठी उनजो शुक्र न कर, उल्टो उनखे शिकायत कर, अहिड़ा माण्हू भगवान खे पसंदि न ईंदा आहिनि। ॿियो कपटी पसंदि न ईंदा आहिनि, जेके कपट कंदा आहिनि, अंदरि कुझु ॿाहिरि कुझु। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। भाई अचो। श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गाल पई हले दोष जेके न केरन आगंतुक। आगंतुक यानी अचण वञण वारा महिमान वांगुरु, ठीकु आहे। ज़रूरी न आहिनि कि वञनि त वरी अचनि बि, अहिड़ी कृपा थी वञे कि वरी अचनि ई कोन। महिमान भले अचनि, दोष जेके बुरायूं उहे न अचनि। छो जो तुलना महिमान सां कई आहे त इहे न सम्झिजो संतनि जा त सभु दोष निकिरी विया, हा न। महिमान त ईंदा रहंदा आहिनि उन्हनि वटि। चओ हरे राम। असांजा दोष ईंदा वेंदा रहंदा आहिनि। असांखे तव्हां महसूसु कयो हूंदव कॾहिं ॾाढो गुस्सो ईंदो आहे, हणा चमाट होॾे वञी किरे, मूंखे ईअं थो ॻाल्हाए, हा धिको वञी ॼांसि हिनखे। ऐं केॾी महिल ईअं लॻंदो आहे अरे वीचारे खे छो चयोमांसि, वीचारो सदोरो चई त छा आहे, पंहिंजो ई त भाउ आहे, हा। उहो सत्संग यादि ईंदो आहे। पंहिंजे ई ॾंदनि सां ज़बान कटिजी वञे त हथोड़ो खणी करे पंहिंजे 32 ॾंदनि खे भञी थोरी छॾींदासीं, न भञंदासीं, भञी छॾींदासीं। तव्हां वीचार मंथन कयो था लॻे थो, हा न। फ़ैसिलो कयो, सुभाणे ॿुधाइजो भले। हरे राम। अरे भाई पंहिंजे ई ॾंदनि सां पंहिंजी ज़बान कटिजी वञे त कहिड़ी सज़ा ॾींदव ॾंदनि खे, ॿुधायो। ॿाहिरि कढंदव न भाई उन्हनि खे भञी तोड़े फोड़े करे। हा मधुसूदन, पूरा की अधूरा? पूरा अधूरा, थोड़ा घणा चए तो मधुसूदन। कोई तो आयो गियर में, कोई तो फाथो, कोई तो बहादुर आए। तव्हां तो जवाब ही नथा ॾियो। जवाब तो ॾिनई वीचारे मधुसूदन। हिम्मत द किंग। हा नमन काॾियो अमन? अच्छा बिलासपुर, ठीक है। श्री कृष्ण गोविंद। तासां हथ जोड़े निवेदन आ, केॾी महिल बि ज़बान ॾंदनि जे विच में एक्सीडेंट थी वञे, कटिजी वञे, चाहे खून निकिरी अचे, महिरबानी करे हिकु ॾंद बि न भञिजो। मता इहो कमु कयो तो इहो कमु न कजो। ॾंद बि पंहिंजा आहिनि, तव्हांजी सेवा जे लाइ आहिनि। सुभाणे न घर वारा अची मूंखे कुटनि तव्हांजा, चङो सत्संग तो ॿुधाइनि, असांजा ॿार अचनि था ॾंद था भञनि पंहिंजा। ईअं न कजो भाई, सरल ॻाल्हि आहे भाई। संत ॿियनि सां बि अहिड़ो व्यवहार हलंदा आहिनि कि जहिड़ी तरह सां पंहिंजे ई पाण जे द्वारा कोई चोट लॻी वञे त पाण खे सजा न ॾींदा आहियूं, त अहिड़ी तरह सां ॿियनि खे बि पंहिंजो मञींदा आहिनि। भॻवान असांखे पंहिंजो मञींदा आहिनि। इन करे असांजो जेको तत्व आहे आत्मा, उहो त जीअं जो तीअं रहंदी आहे। इन वास्ते भगवान जी नज़र इन सच्चाई ते ॼमियल रहंदी आहे। चौंता जैसे कीचड़ आदि से सना हुआ बच्चा जब माँ के सामने आता है तो माँ की नजर केवल बेटे की तरफ रहती है, बेटी की तरफ रहती है, उसके कीचड़ मैल की तरफ नहीं जाती। बच्चे की नजर भी मिट्टी की तरफ नहीं रहती, मैले की तरफ, माँ की तरफ जाती है। माँ साफ करे या न करे पर बच्चे के नजर में तो मैला है ही नहीं, उसकी नजर में तो केवल मेरी माँ है।
ॿार अगरि किरी पए नालीअ में किरी पए पाणीअ में किरी पए त माता ईअं थोड़ी ॾिसंदी कि मिटी लॻल अथसि, उहा त ॾिसंदी मुंहिंजो पुटु किरियो आहे, हाँ कीचड़ में किरे या नालीअ में किरे उनखे धोअंदी साफ़ कंदी। ऐं ॿार खे बि कुझु न नज़र ईंदो, रोअंदो रोअंदो चढ़ी वेंदो माता जे गोद में, 10,000 जी साड़ी वञी सत्यानाश थिएसि भले, आहे की न? असां बि त ई कम कया। चओ हरे राम। अॼुकल्ह त वीचारा ॿार क्रिकेट, वॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो खो सब मोबाइल के अंदर वही करे खेलना है। हम तो बाहर खेलते थे, 2-2, 3-3, 4-4 घंटे खेलते थे ना बाहर। चरोटा भाजी देखे हो कभी? क्या देखोगे चरोटा भाजी, उसमें बाल ढूंढने जाते थे अभी 8-10 साल पहले, कभी कभी सांप भी आ जाते थे पिटपिटी। हरे राम। हिन जा कपड़ा छो खराब थी था, घर में वेठा आहिनि बढ़िया। हरे राम। तो ॾिसो भाई, ॿार खे बि केॾो विश्वास आहे, परवाह न आहे, पंहिंजे मिट्टीअ जी तरफ़ ध्यानु कोन्हे, हे छलांग लॻाए वञी मां जे गोद में चढ़ी वेंदो। और माता खे बि ख्याल न ईंदो आहे कि मुंहिंजा कपड़ा मेरा थींदा, और तुरंत वञी उनखे स्नान बढ़िया गुल गुल करे सींड कढी करे चवंदसि हिते ई हाणे ॿाहिरि न वञ, हिते ई खेल, ॿाहिरि न वञ। पहिरियों माताऊं असांखे रोकींदियूं, घरवारा रोकींदा, चमाटूं हणंदा, वे सॼो ॾींहुं तूं खेॾे वेठो। हाणे चवंदा निकिर ॿाहिरि, सॼो ॾींहुं मोबाइल खणी वेठो आहे, छॾे ई कोन थो मोबाइल, वञ ॿाहिरि खेॾ वञी। तव्हांखे नथो चवां, ईअं ॿुधायां थो, वरी सुभाणे सत्संग में न अचो मतां। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर, दीन दयाल, दुख भंजन, पूरन कृपाल। त ॾिसो केॾा सुंदर उदाहरण आहिनि। भक्त भगवान जो संबंध नंढे शिशु ऐं माता सां जोड़ियो वियो आहे। माता जो अहिड़ो नातो आहे शिशुअ जो कि बिना स्वार्थ जे असां महसूस कंदा आहियूं कि हा निष्काम भाव सां असांजी मम्मी असांखे चाहींदी आहे, प्रेम कंदी आहे, असांजा पिता प्यार कंदा आहिनि। त सोचो उहो जेको सभिनी लोकनि जो पिता आहे उहो केतिरो प्रेम कंदो हूंदो, उहो केतिरो चाहींदो हूंदो असांखे, उहो केॾो असांजे लाइ तड़फंदो हूंदो कि बचे बुराइनि खां। हरे राम, हरे कृष्ण। द्रौपदी माता जे मन जे अंदर द्वेष ऐं क्रोध भरजी, केॾी महान द्रौपदी माता, पंहिंजा पुट 5 अश्वत्थामा मारे छॾिया, उनखे क्षमा करे छॾियो कि गुरु रूप आहे। ॾिसो भगवान जी लीला, उहा ई माता द्रौपदी उन जे मन जे अंदर द्वेष क्रोध भरजी वियो कि दुशासन जे खून सां पंहिंजा वार धोअंदमि तॾहिं मां चोटी कंदमि। परंतु द्रौपदी माता जॾहिं भी भगवान खे पुकारींदी आहे त भगवान चट अची वेंदा आहिनि, क्षण देर न कंदा आहिनि। केतिरा बार कथाऊं आहिनि, है न, चाहे जंगल में हुजे या महलन में हुजे, जाते हुजे। चओ हरे राम। छो जो भगवान सां द्रौपदी जो छा आहे? अपनापन, गहरो अपनापन आहे। इन करे भगवान सां अपनापन थियण में 2 भाव रहंदा आहिनि। हिकिड़ो भगवान मेरे हैं, भगवान मुंहिंजा आहिनि। ॿियो मैं भगवान का हूं, मां भगवान जो आहियां। हाँ, ये याद करे छॾियो, है ना? याद हो गया? बताओ क्या कहा, ॿुधाए भाई। हाँ ॿुधाए न छा चयो? एरोप्लेन, हुनजा कंगण वठी पाण पाईंदे त हेॾे त जड़ियां पाईंदे असांखे, सत्संग केरु सम्झंदो? ले ना उसका कंगन अपना, उसको क्यों दे रहा है? ऐसे बैठो, बात मत करो एक दूसरे को, अभी खेलो मत, अभी खेलने का टाइम नहीं है। मैं क्या बोल रहा हूं? बोलो भगवान मेरे हैं, मैं भगवान का हूं। याद रखना, कल बताना फिर। यानी भगवान मुंहिंजा आहिनि, ये मम्मी मुंहिंजी आहे, है न? पे मम्मी खे ॾिसी चवंदो नी मम्मी मुंहिंजी आहे, तीअं भगवान असांजा पंहिंजा आहिनि। भगवान खे वञी रोज चवंदा क्यों? सोमवार सत्संग में सुने रहे, आप हमारे हो, मैं आपका हूं। ऐसे रोज बोला करो भगवान को। समझ रहे हो गौरव? भले मन में बोलना, आप महात्मा बुद्ध हो, मन की बात सुन लेते हैं भगवान। जरूरी ना है जबान सां चओ, मन में ही चओ भले, ठीक है? असां वटि 3 महात्मा बुद्ध अथव।
अमन आजाद गौरव, बुद्ध अवतार, शुद्ध अवतार, प्रबुद्ध अवतार। मजाल है दुनिया हिली वञे ॻाल्हाए संभव ही ना है कॾहिं ॻाल्हाए। चओ हरे राम हे हरि श्री कृष्ण गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। इहा ता व्याख्या ॾाढी प्यारी अथव, सुभाणे ॿुधिजो। इहा ॾाढी ऊंचे दर्जे जी भक्ति अथव। कहिड़ी? मैं किसका हूं और भगवान किसके हैं? हाँ, ये बहुत ऊंचे दर्जे की भक्ति है। ऐसा कहोगे ना तो भगवान चुप हो जाएंगे, पीछे पीछे चलने लगेंगे, गिरोगे तो बाह पकड़ लेंगे, चॉकलेट चाहिए तो बहुत सारे दे देंगे।